बाडे सिंधी अदबी संगत चाक बाडे जे हफ्तेवार दस्तूरी गॾजाणी उस्ताद हकीम जतियाल जी सदारत में थी गुज़री। गॾजाणीअ में अदीबन ज़ाहिद मंगीअ जी कहाणीअ ते वीचार वंडींदे चयो त इहा कहाणी या तख़लीक़ अज़ीम आहे जेका सवाल ऐं बहस छेड़े छॾे। हीअ कहाणी बि केतिरा ई सवाल उथारे थी। कहाणीअ में एहसासनि जी शिदत आहे जंहिंमें हिकु किरदारु पंहिंजे अंदर जी पीड़ाइनि खे ज़ाहिर कयो आहे। ख़ुदि कलामीअ में लिखियल ज़ाहिद जी हीअ कहाणी हिकु कामयाबु कहाणी आहे। सारंगमर जी डायरीअ जे वर्क ते ॻाल्हाईंदे चयो वियो त हीअ डायरीअ जो वर्क को आम रवाजी वर्क न आहे। हिन में हिकु उत्साह सां गॾु सरमाएदारनि जी टिकसाट सां आवाम खे फासाइण वारी चाल जो बि पतो पवे थो। गॾजाणीअ में मथियुनि खां सवाइ वहीद कांदड़ो, वाहिद सिंधी, इक़बाल खोखर ऐं कुर्बान अली पंवर शिरकत कई। जॾहिं त गॾजाणीअ जी कार्रवाई शाख जे सेक्रेटरी इक़बाल खोखर हलाई। रिपोर्ट आसिम मुश्ताक मीरानी, फर्स्ट टीवी न्यूज़, बाडरे।